एक लोहार जी तोबा ऐं संदसि आज़माइश जी कहानी। दोस्तो, एक ॻोठ में एक लोहार रहंदो हो जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी गुनाहनि ऐं ग़लत कमनि में गुज़ारी हुई। सॼो ॻोठ उन जे हरकतुनि खां सख़्त परेशान रहंदो हो। हिकु ॾींहुं जॾहिं हू पंहिंजे दुकान ते कमु करे रहियो हो त ॿ बुज़ुर्ग उतां गुज़रिया। उन्हनि मंझां हिकु चयो त काश ई पंहिंजे हरकतुनि खां बाज़ अचे, हिन जे करे ॻोठ जे न्याणियुनि घरनि मां निकिरणु ई छॾे ॾिनो आहे। ॿिए बुज़ुर्ग चयो त अदा, जॾहिं हिन जी पंहिंजी धीउ थींदी ऐं को उन ते मेरी नज़र विझंदो त तॾहिं हिन खे अहसासु थींदो त ॿियनि जी इज़त छा थींदी आहे। लोहार उन्हनि ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं ऐं मथसि तमामु घणो असर बि थियो। हुन फौरन दुकान बंदि कयो, मस्जिद में वियो ऐं रोई रोई पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरी ऐं सची तौबा कयाईं। हाणे हू रोज़ानो 5 वक़्त नमाज़ पढ़ण लॻो, पर मस्जिद जो पेश इमाम खेसि शक जी निगाह सां ॾिसंदो हो, छो त खेसि लोहार जी पुराणी ज़िंदगी यादि हुई। इमाम खे लॻो त शायदि हिन जी तौबा जे पोयां का चालबाज़ी थी सघे थी, वरना ही ऐं सुधरे मुमकिन कोन्हे। तौबा खां पोइ लोहार जो कमु घटिजण लॻो, पर हुन वधीक महिनत शुरू करे छॾी। ॻोठ जूं औरतूं हैरान हुयूं त हाणे ही लोहार कंहिंखे अखि खणी बि कोन थो ॾिसे ऐं रुगो पंहिंजे कम सां ई कमु थो रखे। जॾहिं हिन जो कमु बिल्कुलु बीहजी वियो त हुन दुकान बंदि करे ऐं मज़दूरी करणु शुरू करे ॾिनी। हू सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो हो ऐं शाम जो जेके थोरा घणा ॾिहाड़ी जा पैसा खणी ईंदो हो त उन ते अल्लाह जो शुक्र अदा कंदो हो। संदसि हिकु दोस्त चयो त जॾहिं खां तो तौबा कई आहे त तुंहिंजा हालात त ख़राब थी विया आहिनि। अलाए तुंहिंजी तौबा क़बूल बि थी आहे, अलाए न। पर लोहार ख़ामोश रहियो, को बि जवाब न ॾिनई। कुझु ॾींहंनि ताईं उनखे का बि मज़दूरी न मिली ऐं हाणे मामिलो बुखुनि काटण ताईं अची वियो। हिकु ॾींहुं हू परेशानीअ में वेठो हो त मस्जिद जो इमाम उतां अची गुज़रियो। इमाम चयसि त लॻे थो त अलाह तुंहिंजी तौबा क़बूल नाहे कई। जेकॾहिं क़बूल करे हा त तूं ईअं ज़लील न थी हा। लोहार इमाम खे पंहिंजे दुकान जे अंदरि वठी वियो। लोहार इमाम खे चयो त मुंहिंजे दुकान ते ग्राहक लोह खणी ईंदा आहिनि। मां उन लोह खे बाहि में गरम करे ऐं हथोड़ा हणंदो आहियां त जीअं उन खे तलवार या खंजर या ॾाटरनि या कुहाड़ियुनि जी सूरत ॾेई सघां। जेको लोह बाहि जी तपिश ऐं हथोड़े जी मार सही थो वञे त उन मंझां क़ीमती शइ बणिजी वेंदी आहे, पर जेको लोह उहा मार सही नाहे सघंदो उन खे मां कबाड़ में उछलाए छॾींदो आहियां। हुन वधीक चयो त मूंखे अल्लाह जी राह में ही फ़ाक़ा ऐं ही आज़माइशूं मंज़ूर आहिनि त जीअं मां उन सूरत में अची सघां जेका अल्लाह खे पसंदि आहे। बसि दुआ आहे त अल्लाह मूंखे बेकार समझी कबाड़ में न उछलाए। इहे ॻाल्हियूं ॿुधी इमाम साहब जूं अखियूं भरिजी आयूं ऐं हुन लोहार खां मुआफ़ी घुरी। दोस्तो, यादि रखो त दुनिया जूं तकलीफ़ूं अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं हूंदियूं आहिनि त जीअं असांजा गुनाह धोई असांखे बहितर इंसान बणायो वञे। असांखे